नाज़रीन, नसीराबाद में सुजाग शहरी इतिहाद तरफां बिजली जी वाधू बिलन ऐं लोड शेडिंग खिलाफ सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था इल्ताफ़ कादड़ो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं हिन वक्त शालती पब्लिक पार्क में मौजूद आहियूं, जिते सियासी समाजी धुरनि सां लाॻापियल सुजाग शहरी इतिहाद पारां बिजली जी हथरादू लोड शेडिंग खिलाफ 10 ॾींहं एहतजाज कयो आहे, जंहिंमें ख़मीसूं लाइ एहतजाज कयो आहे। अचो त अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल। वापडा के खिलाफ जो दोस्तों के सुजाग शहरी इतिहाद के 2 ॾींहं आहे हू पंहिंजो एहतजाज जो जारी रखियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त एस जो वापडा हिकिड़ो नाहल माण्हू आहे जेको सॼे शहर जे माण्हुनि खे माना तंग कयो आहे। डिडक्शन बिल माण्हुनि ॾे मोकिले पियो, यूनिट वधीक मोकिले पियो। असीं इन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं पिया त तव्हां शहर जे माण्हुनि खे तकलीफ़ ॾिए था, तव्हां इंसान दुश्मन आहियो, इंसान दोस्त न आहियो। जेकॾहिं तव्हांजो इहो रवैयो रहियो ऐं इहा ॻाल्हि रही त असां सुजाग शहरी इतिहाद जी जिदोजहद जेका हले पई ऐं असीं सुभाणे जेको दोस्तनि ऐलान कयो आहे सुजाग शहरी इतिहाद जी तरफ़ां, असीं मुकमल तौर ते असां उन्हनि सां जेका भरपूर नमूने सां साथ ॾींदासीं ऐं हिन एस जो नाल एस जो खे जेका फौरन हटाए वञे बहितर थींदो। जेका हिन प्लेटफॉर्म तां इहो घुर था कयूं त हिन एस डी ओ जेको आहे ही तमामु हिकिड़ो धंधोड़ी क़िस्म जो एस डी ओ आहे जेको माना बिजली खे खपाए करे ऐं जेको उनजो असर जेको आहे उहो आम माण्हू ते पए थो ऐं हिन जेके बिजली को खपाए थो एसिन वारा ऐं वॾे जेको तबके वारा माण्हू जेके आहिनि उनखे 50,000 ॾेई करे उनखे बिजली ख़रीद कई थी वञे ऐं उनजो जेको असर आहे उहो आम माण्हू ते पए थो। हिन वक़्तु तमामु घणो कारोबार मुतासिर आहे ऐं तमामु घणो जेको आहे माण्हू परेशान आहिनि। बिजली तमामु घणी लोड शेडिंग करे थो ऐं हथ सां ट्रांसफार्मर सड़ाए थो ऐं हिन जा जेके आहिनि घणा माण्हू जेके रखियल आहिनि प्राइवेट, उहे जेके आहिनि चंदो जेके आहिनि सिस्टम उहे जेके कनि था ऐं माण्हुनि खे तमामु घणी तकलीफ़ अचे थी। ही अवाम आज़ार एसडीओ नसीराबाद के पूरी के जीअण उन जंजाल करे छॾियो आहे। असीं इहो ई मुतालबो कंदासीं त ॻरा बिल बि ठाहे ॾिना वञनि, हथरादू लोड शेडिंग बि ख़तमु कई वञे ऐं 43 जेका ट्रांसफार्मर शहर जे अंदरि घटि में घटि 5 जी तादाद में ॾिना वञनि त जीअं हिकिड़ो ट्रांसफार्मर सड़े त 43 ट्रांसफार्मर उते इस्तेमालु कयो वञे। असीं आला हुकाम कानून लागू कंदड़ इदारा आर्मी चीफ ऑफ कमर जावेद बाजवा ऐं हाई कोर्ट खे इहा ई अपील था कयूं त खुदारा नसीराबाद जी आवाम ते रहम कयो ऐं हिन जो जल्द खां जल्द नोटिस वठी नसीराबाद सेपको जा टोटल अमलो बरतरफ़ करे ऐं हिते हिकिड़ो उहो अमलो आंदो वञे जेको इंसान दोस्त अमलो हुजे।